नाज़िन सामारे जी मालपीड़ी में कुर्बानी जे जानवरनि जो विकिरो जारी आहे, पर ख़रीदारनि तरफ़ां महांगाई जूं दाहूं आहिनि। हुन हवाले सां ॾिसूं था हीअ रिपोर्ट। जी नाज़रीन, कुर्बानी जी ईद वेझो ईंदे ही माल पिड़ियूं जेके आहिनि उनमें रौनकूं अची वियूं आहिनि। असीं हिन वक़्तु मौजूदु आहियूं सामारो लॻे शाहजी माल पिड़ी जे अंदरि, जिते आसपास खां जेको आहे न उहो ख़रीदार बि जेको आहे न उहो पुॻल आहिनि ऐं मालून माण्हू जेको आहे उहो पंहिंजो माल बि विकिरे जे लाइ वठी आया आहिनि। अचो त उन हवाले सां हिते जेके आहिनि उहे वापारी ऐं मालून माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो छा चवणु आहे। 13,000 पर साल का पर साल जो छिलो भी 22,000 जो मिलंदो, हींअर 28, 30,000, 35,000 ताईं मिले पियो। गरीब माण्हू तो अज़ू इला वठो ई नथो सघे। केरु वठण लाइ तयारु कोन थो, घणे में विकिजे थी घणे में कोन विकिजे, पुछण लाइ असां कोन थो केरु अचे। हाणे जॾहिं रुगो वेठा आहियूं सॼो ॾींहुं पीड़ी में खोटी करे वेठा आहियूं। असांखे साल में हिननि खे जाम खाधो करायो, ॾारा कणकनि जा भूसा, पोइ गिहु, पोइ तेल, पर पुछण लाइ बि केरु तयारु कोन्हे। भाई कुर्बानी जो ढोर आहे। पर अलाए सही लगी पे, अलाए सन रोज़ जेका रब दे तो गंज पे सुठी पीड़ी लॻल आहे। हर शइ भली है बाबा। रेट को सस्तो जहिड़ो माल वठे अहिड़ो, को 50 जो मिले पियो, को 60 जो मिले पियो, को 70 जो मिले पियो, जहिड़ो वठो साईं। ना महंगी है ना पूरे दरमियान ही है। माल बाल सही है, अगे भी सही है। कंदासी को जुगाड़ सुगाड़ थी वियो तो अला मालिक है। पीड़ी सुठी हले पई भाउ। छेलनि में ॿेर में तेज़ जाम है। बाक़ी धारी वारा ढोर घटि खपे पियो, जॾहिं कुर्बानी ढोर खपंदा पोइ खपणु शुरू थींदो। उनजे करे इन हिसाब सां खपे पियो। असां फ्री गर्मी में असांजो ई हालत आहे, हिते माल मिले कोन थो। अॻियां शाह वारा कुर्बानी वारा चवनि था तव्हां नफ़ो कमायो था, असां छा कमायूं था। असांजे बच्चनि जी रोज़ी नथो मिले। हिते रेट हाई लॻो पियो आहे, मिले कोन थो माल। सुबुह खां वठी ऐं फ्री ॿ छेला वरिता आहिनि। उहो बि वरिता आहिनि, हिकु छेलो वरितो आहे 90,000 जो, ॿियो वरितो आहे 95,000 जो। अॻिते खणी थी वञो, मुल्ह था करियो, मुल्ह वारा कावड़ जी था पवनि, त एॾो मुल्ह छो था करियो।